हिकिड़ी आहे पावर हासिलु करियो, कहिड़े तरीक़े सां पावर हासिलु करियो, पोइ वरी उते हुकूमत करे माण्हुनि खे डिलीवर करियो या करण जी कोशिशि करियो। ऐं हिते पावर इहो थो मिले जेको जेको इंसानु एतिरो कलाकु ॻाल्हाए थो, पोइ उन मां जेको थियो 8 आना ॿियनि खे ॾियो, 4 आना वारी माण्हुनि खे पिन जे ज़रिए ॾियो। हीअ साईं त सिंध जी हज़ारा साला तारीख़, वतन, उन जी सुञाणप, जदीद 20वीं सदीअ में निज़ाम, उन जे तहत ते पंहिंजी क़ौमी तामीर करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां लॾे आयल माण्हुनि खे चयो त बाबा तव्हांजा मफ़ाद हिन धरतीअ सां आहिनि, गॾिजी हिनखे ऑन करियो त पहिरियों वक़्तु तव्हांजो तस्लीम थिए त तरक़ी करे। त हीअ त हिकिड़ो नज़रियो ऐं सोच आहे, प्रैक्टिकल पॉलिटिक्स जूं हिकमत ॿियूं, त उन करे इहे 2 मुख़्तलिफ़ सोचूं न आहिनि, पर हिकिड़ो ट्रैक कनि। बाक़ी हुनजी महिरबानी जी, हुन हिकिड़ो साल मूंखे रुॻो ऑब्ज़र्व कयो हूंदो, ॿियो असांजो त को हेतिरी का दोस्ती बि कान्हे। ऐं सिर्फ़ु हुनजे पीउ जी दुआ घुरण 30 साल अॻे, 29 साल पहिरीं वियोसि, असांखे ख़बर कान्हे।